अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में मके भलीकार मां फराशा सब खबर एक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां चीन जे आला सतही वफ़द जी मुलाक़ात। नेशनल पीपुल्स कांग्रेस जे स्टेडिंग कमेटी जे नायब चेयरमैन ते सईद औफिंग वफ़द जी अॻवानी कई। वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं चीन विच में तारीख़ी ऐं स्ट्रेटेजिक ताउन ते ॿधल भाईवारीअ खे साराहियो। पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तारी ऐं इलाक़ाई सालमियत लाइ चीन जे मुसलसिल हिमायत जी बि वाखाण कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त गुज़िरियल 75 सालनि दौरान पाकिस्तान ऐं चीन गॾियल एतमाद, ॿ-तरफ़नि लाॻापन ऐं इलाक़ाई अहमियत जे हामिल मामलनि ते दोस्तीअ जो हिकु मुनफ़रिद रिश्तो क़ाइमु कयो आहे। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त सीपेक फेज़ 2 जो आगाज़ थी चुको आहे। वज़ीर आज़म 23 खां 26 मई ताईं चीन जो दौरो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीन जे दौरे दौरान पाकिस्तान ऐं चीन जी दोस्तीअ खे 75 साल मुकमल थियण जे हवाले सां मुनक़िद थींदड़ तक़रीबुनि में शिरकत कंदो। वज़ीर आज़म चीनी सदर सां मुलाक़ात बि कंदो। सेनेट इजलास में ॻाल्हाईंदे नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान वन चाइना पॉलिसीअ ते पूरी तरह अमल पेरा आहे। चीन पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तारी जी हमेशा हिमायत कंदो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वीअ जूं तेहरान में ईरानी क़यादत सां मुलाक़ातूं। ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। ईरानी मीडिया मुताबिक़ वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान विच में मुलाक़ात थी, जंहिं दौरान ख़िते जी सूरतहाल, जंग जे ख़ात्मे ऐं ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ईरानी मीडिया मूजिबि घरू वज़ीर मोहसिन नक़वी ईरानी हम मुनसिब ऐं पासदारनि इनक़लाब जे कमांडर इन चीफ सां बि मुलाक़ात कई। अॻवाननि विच में ख़िते जी सूरतहाल ऐं ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हियूं।